اللهم صل على سيدنا محمد وعلى سيدنا وبارك وسلم عليه اللهم رب اشرح لي صدري ويسر لي امري رب اشرح لي صدري ويسر لي واحلل عقدة من لساني آمين رب زدني علما وارزقني فهما يا رب سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا اللهم ربنا تقبل منا اللهم صل على سيدنا محمد ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا وملجأنا ومأوانا وهادينا ومهدينا ونورنا ونور أجسادنا ونور أرواحنا ونور حياتنا ونور مماتنا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا ونور يميننا ونور قدامنا ونور إسلامنا ونور ربنا سيدنا ومولانا محمدا عبده صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين أما بعد فقد قال الله عز وجل في كلامه الكريم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وما أرسلناك إلا رحمة للعالمين
सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन। मुस्तफा मा जाअ इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। वाजिबुल एहतराम सदरे मजलिस व मुअज़्ज़ज़ उलमाए किराम, बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइयों, अजीजों, दोस्तों, हिन बरकत वारी महफिल में सिज लथे खां वठी हिन महिल ताईं अल्हम्दुलिल्लाह रूहानी इरफानी खिताबात नात खानी अल्लाह पाक जे कलाम पाक जी तिलावत हिदायत ऐं नसीहत ऐं मुहब्बत जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं आहिनि। यकीनन भलारी जाइ ते अचबो आहे त उते भलियूं ॻाल्हियूं हासिल थींदियूं आहिनि। हिन दरगाह मुबारक जो सालानो उर्स मुबारक आहे, जंहिंमें तव्हां ई असां साल में हिकिड़ो दफ़ो गॾु थींदा आहियूं ऐं दुआऊं वठी उन खां बाद में सभु को हितां रवानो थी वेंदो आहे। मां दुआ कयां थो अल्लाह तबारक व तआला पंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके में हिन बरकत वारी जाइ खे हमेशा हमेशा पंहिंजे ज़िक्र ऐं मुहब्बत सां आबाद रखे। अल्लाह पाक जे कलाम पाक जी हिकु आयत करीमा मूं तव्हां प्यारी जमात जे आॾो तिलावत करण जो शरफ़ हासिल कयो आहे। उन जो तर्जुमो ऐं उन सां कुझु मुतालिक़ ॿ टे ॻाल्हियूं जेके आउं सोचे आयो आहियां अवां जे आॾो इंशा अल्लाहुल अज़ीज़ पेश करण जी कोशिश कंदुसि। मूंखे दुआ कजो त रब्बुल आलमीन इंशाअल्लाह पंहिंजे प्यारे हबीब लबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके में मूंखे हक़ ऐं सच चवण जी रब करीम तौफ़ीक़ नसीब फरमाए। तव्हांखे असांखे सभिनी खे अल्लाह ताला हक़ सच ॿुधी उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। आयत जो तर्जुमो अर्ज़ कयां, इन खां अॻु में गॾिजी पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या
अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहु अम्मन वालू पांजे पाक कलाम इरशाद फरमायो वमा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। रब करीम पांजे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुखातबा ऐं पांजे हबीब करीम के अल्लाह सही फरमाए थो वमा अरसलनाक ऐं असां तोखे कोन मोकिलियो इल्ला मगर जे असां तोखे मोकिलियो रहमतल लिल आलमीन त मुंहिंजा हबीब तव्हां सभिनी जहाननि जे मथां रहम करण वारा आहियो। आलिमनि सगोरनि ऐं तफ़सीरनि इते रहमत जी माना राहिमन लिखी आहे। रहमत असल में मस्दर जो सीगो आहे ऐं अरबी जे कानून में नहव जे कानून में कॾहिं कॾहिं मस्दर फाइल जी माना ॾेखारींदी आहे। हिन जॻह ते इहा आयत सगोरी में जेका रहमत मस्दर आहे इहा राहिम यानी रहम कंदड़ जे माना में इस्तेमाल थी आहे। रब्बुल आलमीन जी ज़ात फरमायो त मुंहिंजा हबीब असां तव्हांखे सभिनी जहाननि वारनि जे लाइ रहम करण वास्ते रवानो फरमायो आहे। आलमीन इन जे बारे में आलिमनि ऐं बुज़ुर्गनि ऐं तफ़सीरनि लिखियो आहे आलम चइबो आहे मा सिवल्लाह खे। आलम तव्हां असांजे लिखी आलम माना जहान इहा हिकिड़ी आम सादी माना आहे जेका तव्हांजे असांजे ज़हन में आहे पर इन जी असली जेका माना आहे आलम इन जी माना आहे मा सिवल्लाह आहे यानी हर उहा शइ जेका अल्लाह खां सवा आहे। अल्लाह खां सवा अल्लाह वहदहु ला शरीका कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद उन जो शान व लम यकुल लहु कुफुवन अहद हुन जी हस्ती उहो रब्बुल आलमीन अकेलो आहे। उन्ही रब करीम सारी दुनिया पैदा कई आहे हर शइ जो। हाणे इन मां जेकॾहिं असां तफ़सील बयान कयूं त छा छा अल्लाह पैदा कयो आहे कंहिंखे ताक़त नाहे जो बयान करे सघे। किरोड़े अरबे खरबे शयूं आहिनि जेके अल्लाह ताला पैदा फरमायूं आहिनि। अल्लाह जे ज़ात खे छॾे बाक़ी ॿी जेका शइ असां सभु आलम माशअल्लाह अल्लाह खां सवा यानी खुदा खां सवा जो कुझु आहे उनखे आलम में शुमार कबो। पोइ हाणे तव्हां सम्झी सघो था आसमान बि आलम में ज़मीनूं बि आलम में पखी पखड़ बि आलम में जीत जणा बि आलम में जमादात नबातात बि आलम में पर अल्लाह जा नबी बि आलम में अल्लाह जा मलाइक बि आलम में खुदा जो अर्श जेको खुदा पैदा कयो आहे खुदा जो अर्श बि आलम में शुमार। तो आलम मासवल्लाह के चइबो आहे अल्लाह खां सवाइ जो कुझु हूंदो आहे उन्ही खे आलम चइबो आहे। हाणे हिन आयत जे मथां जेकॾहिं तव्हां गौर कयो त अल्लाह ताला छा फरमायो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। ऐ मुंहिंजा प्यारा हबीब मां अल्लाह आहियां तुंहिंजो बि ख़ालिक आहियां सारे जहान खे मां पैदा फरमाइण वारो आहियां। मुंहिंजी ज़ात खे छॾे बाक़ी जो कुझु बि दुनिया में आहे ऐं मुंहिंजा प्यारा महबूब आमना जा लाल तूं सभिनी जे मथां रहम फरमाइण वारो
दुनिया में का बि अहिड़ी शइ नाहे जेका नबी करीम जे रहमत खां ॿाहिरि हुजे। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात हबीब करीम खे मोकिलियो ई रहम फरमाइण जे लाइ आहे। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जो हबीब पंहिंजनि लाइ त रहमा पर परावन जे लाइ बि रहम। जेके नबी पाक जे मञण वारा उन्हनि जे लाइ बि नबी करीम रहमत आहे, पर जेके मञण वारा नाहिनि मुंहिंजो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात उन्हनि जे लाइ बि रहमत आहे। अवां सोचींदो त उन्हनि खे त दोज़ख मिलंदो, नबी जे मुनकरनि खे जहन्नम मिलंदो। नबी करीम अलैहि सलात वसलाम जा दुश्मन अज़ाब इलाही में मुब्तला थींदा, उन्हनि जे लाइ नबी करीम जी ज़ात कीअं रहमत आहे। मुंहिंजे महबूब पाक जो प्यारो सहाबी हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाए थो त अल्लाह जो हबीब काफ़रनि जे लाइ बि रहमत आहे। कीअं काफ़रनि जे लाइ रहमत आहे जो अल्लाह पाक काफ़रनि ते उन्हनि जे प्रकारनि ऐं अफ़ालनि जे करे जेकर हिन दुनिया में ई अज़ाब नाज़िल करे, पर अल्लाह पाक अज़ाब में ताख़ीर करे काफ़रनि खे बि मोहलत ॾिनी आहे त मुंहिंजे हबीब जे सदके बि रहमत मन सोचे मोटी पओ। अॻियां क़ौमुनि ते अज़ाब इस्तीसाल ईंदो हो, उन्ही में ॻोठनि जूं चकियूं पटिजी वेंदियूं। हज़ारे अहिड़ा बि माण्हू हुया जेके राति जो सुम्हंदा हुआ त उहे इंसान हूंदा हुआ, सुबुह जो उथंदा हुआ त ख़ुदा जे अज़ाब जे करे भोला ई बांदर हूंदा हुआ ऐं उहे 3 ॾींहं मरी विया। उन्हनि जो नसुल ई दुनिया में कोन रहियो आहे। आम तरह सां माण्हू चवंदा आहिनि भोला बांदर उन्हनि जो नसुल आहे। न, जंहिं क़ौम ते अल्लाह ताला अज़ाब आणींदो आहे उनजो ख़ुदा ताला नसुल ई ख़तम करे छॾींदो आहे। ही जेके मौजूद भोला बाज़ार आहिनि इहा जुदा मखलूक आहे अल्लाह ताला जेका फितरती तरह नेचुरल तौर पैदा फरमाई आहे। बाक़ी जेके अज़ाब इलाही में शक्लियूं तब्दील थियूं उन्हनि जो नसुल ई ख़ुदा ताला ख़तम फरमाए छॾियो। ऐं अॼुकल्ह जेका मखलूक दुनिया में मौजूद आहे अॻियनि क़ौमुनि खां वधीक बुरायूं करे पई, पर अल्लाह पाक जे हबीब जे उन रहमत जे सदके उहे बि ख़ुदा जे अज़ाब खां टरिया पिया आहिनि, बचा पिया आहिनि। कुरान शरीफ में हिकिड़ी आयत मुबारका आहे जेका असांखे ॿुधाए थी त महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात खे मके जा मुशरिक ऐं काफ़िर यानी जेके रसूलुल्लाह जा दुश्मन हुआ उहे चवंदा हुआ जेकॾहिं तूं अल्लाह जो सचो नबी आहीं असां तुंहिंजो इनकार था कयूं, तोखे कोन था मञूं, रुॻो कोन था मञूं, बल्कि इन खां अलावा तोखे तकलीफ़ूं बि ॾियूं था। जेकॾहिं तूं अल्लाह जो सचो नबी आहीं त चओ पंहिंजे ख़ुदा खे असां ते अज़ाब नाज़िल करे। भली अल्लाह असां ते पत्थर मोकिले, भली अल्लाह ताला असां ते बाहि मोकिले, भली ख़ुदा ताला खे जो कुझु चओ पंहिंजे ख़ुदा खे असीं तोखे कोन था मञूं, चओ ख़ुदा खे त असांखे अज़ाब करे। अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात जे महबूब जी त मिज़ाज ई कान ही जो चवे त मौला हिन खे तबाह कर। मिज़ाज थींदी आहे न, तबीयत थींदी आहे, उहा हुज़ूर जी तबीयत ई कान ही जो अल्लाह से खे चवे मुंहिंजा मौला ही चैलेंजूं पिया कर, इनखे बर्बाद कर। अल्लाह ताला जे हबीब उन्हनि जी चैलेंज ॿुधी ख़ामोशी अख़्तियार कई। अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे फरमाए मुंहिंजा सोना जवाब तोखे ॾियणो हो पर तो कोन ॾिनो आहे, भला मां तो जवाब ॾियां। या इलाहल आलमीन कहिड़ो जवाब आहे। अल्लाह ताला फरमायो इहे चवनि था असां ते अज़ाब मोकिल, इहे चवनि था असांजे मथां कहर मोकिल, इहे चवनि था अंतर अलैना हिजारत
हिजारतम मिनस्समाए अवेतना बिअज़ाबिन अलीम असांजे मथां पत्थर वसाए या को ॿियो अज़ाब जेको तोखे खपे सो मोकिल मां अल्लाह खे इन करण में देर त आहे कान पर हिकिड़ी ॻाल्हि रुकावट बणी पई आहे कहिड़ी मां कान अल्लाह लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम मुंहिंजा महबूब तूं इन्हनि में मौजूद आहे तुंहिंजे हूंदे मूंखे लाइक़ु नाहे जो मां इन्हनि जे मथां अज़ाब मोकिलियां रब करीम जी ज़ात बाबरकात चेलत जे बावजूद बि मूंखे अज़ाब खां बचाया पियो ऐं मां हुननि जे मथां अज़ाब नथो कयां छो त तूं जिते रहमत आहे उते ज़हमत कान हूंदी आहे जंहिं जाइ ते सख़्त हूंदी आहे उते गर्मी कान हूंदी आहे जंहिं जाइ ते आमना जो लाल जॾहिं अल्लाह इन में मौजूद आहे उनजे करे मां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हाणे बि ॾिसो त असां लूत जे क़ौम खे मारे विया आहियूं मूसा जे क़ौम खे असां मारे विया आहियूं मुंहिंजा दोस्तो हज़रत नूह जी क़ौम खे असीं मारे विया आहियूं अॻियनि नबियनि जे क़ौमनि में हिकिड़ी हिकिड़ी बुराई ही असां में सभिनि क़ौमनि वारियूं बुरायूं आहिनि पर अॼु बि अल्लाह ताला अज़ाब कोन थो करे जो अल्लाह ताला फरमाए थो अॼु बि मोहम्मद करीम जी ज़ात तव्हां में मौजूद आहे उन छोकिरे ॾिठो ख़ूबसूरत त वाह वाह ही नूरानी सूरत आहे पुछई सही तव्हां केरु आहियो इमाम ज़ैनुल आबिदीन निहारे फरमाइनि था अॻ में तूं ॿुधाए तूं केरु आहीं मां उन्ही सखीअ जो ॾोहिटो आहियां जंहिंजे महलात जे ॿाहिरां 40 दर हूंदा हुआ हिकिड़ो सवाली हिन दर तां सवाल कंदो हो मुंहिंजो नानो उनखे उते ॾींदो हो वरी साॻियो सवाली ॿिए दर ते ईंदो हो वरी मुंहिंजो नानो हुनखे ॾींदो हो वरी टे दर ते ईंदो हो मुंहिंजो नानो उनखे वरी ॾींदो हो इएं 40 दरनि तां साॻियो सवाली साॻे नाने साईं खां घुरंदो हो छिड़बींदो कोन हो पर जेकॾहिं अञा बि वरी ॿियो चक्कर 40 दरवाज़नि जो ॾींदो हो साॻियो माण्हू 40 दरवाज़ा सॼो ॾींहुं पियो सुवाल कंदो हो मुंहिंजो नानो हुनखे कोन मोटाईंदो हो मां उन सखीअ जो ॾोहिटो आहियां इमाम ज़ैनुल आबिदीन चवनि था तुंहिंजी मुराद कहिड़ी आहे ते मुंहिंजी मुराद आहे मुंहिंजो नानो हज़रत हातिम ताई हूंदो हो उन जे दरवाज़े तां कहिड़ी सखीअ जे दर तां हिकिड़ो साली 40 दफ़ा वठे उनखे मिलंदो हो मां उन्हीअ जो ॾोहिटो आहियां तूं केरु आहीं इमाम ज़ैनुल आबिदीन फरमाए थो मां उन्हीअ सखीअ जो ॾोहिटो आहियां जंहिंजो दरवाज़ो ई हिकिड़ो हो जंहिंजो दरवाज़ो ई तोवारे नाने जे खज़ाने में एतिरी त बरकत हुई कान जो 40 दफ़ा जेस त बि सवालीअ जी तमन्ना पूरी कान थे घुर्ज पूरी कान थे वरी पिने त बि पेट न भरजेसि मुंहिंजे नाने जे दर ते जेको हिकिड़ो दफ़ो ईंदो हो ऐं हिकिड़ो दफ़ो मुंहिंजो नानो हुनखे ॾींदो हो उनजो पंहिंजो पेट ऐं खज़ानो त भरिजी वेंदो हो पर मुस्तफ़ा जे दर जे पेनुअ जे दरगाह तां लखे क़यामत ताईं पिया पिनंदा पर खुटंदा कोन हे रोज़े वारा अल्लाह जा वली वेठा थी ख़ुदा जो कसम आहे मुस्तफ़ा जे दर तां एतिरो मिलियो 104 साल गुज़री विया पर अञा फैज़ वंडजे पियो तूं वाइड़ो थी हो उहो कहिड़ो तुंहिंजो नानो हो चई ओ चरिया तुंहिंजो नानो हातिम ताई आहे मुंहिंजो नानो मुहम्मद रसूलुल्लाह उन हबीब करीम जे दरवाज़े तां जेको हिकिड़ो दफ़ो सवाली ईंदो उनखे एतिरो मिलंदो हो जो ॿीहर हथ टंगींदो ई कोन मेरे करीम से गर से कर मेरे
करीम से गर कतरा किसी ने मांगा, दरिया बहा दिए हैं, दर्दे बहा दिए हैं। रसूलुल्लाह के दरवाजे पर मिलो तो अब्दुल कादिर जीलानी के मिलो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अब्दुल कादिर जीलानी रसूलुल्लाह जे दरजे गदा है, महबूब जो कचरो तो जरूर आ, पर उनखे जो कुछ मिलो सो रसूलुल्लाह वटा मिलो। अज 600-700 साल गुजरी आ, अब्दुल कादिर जीलानी जी वंड विढ़ाए जे पई। आए या ना आए? जो कंहिंजे दर ते वञणो कोन पवंदो आहे। हज़रत पीरान पीर रज़ी अल्लाह ताला ने ख़ुदि फरमायो आहे, दुनिया जे दरवाज़नि जा मुर्ग ॿोले 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 बंदि थी वेंदा, मुंहिंजो मुर्ग क़यामत ताईं जो हलंदो। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि एतरी सारी ड्रेग मार्गो मसले समझाने जे लाइ कई आहे त जेकॾहिं असां चवंदा हूं वबअसुहु मक़ामम महमूदन लज़ी वअतहु वरज़ुक़ना शफ़ाअतहु, इहा दुआ नबी पाक असांखे इन्हीअ जे करे सेखारी आहे त अलाह त मूंखे हूअ ई दर्जा ॾींदो। अलाह क़ुरान में चयो आहे, असा ऐं यबअसक रब्बुक मक़ामम महमूदा, मुंहिंजा हबीब अन क़रीब वक़्तु अचण वारो आहे जो मां तोखे मक़ाम महमूद ते उठारींदुसि। पर तव्हां मुंहिंजा उम्मती बि सिफारिश कयो त तव्हांजो बि क़यामत में सिफारिश वारनि में नालो शामिल थी वञे। अव्हांखे बि ख़ुदा सवाब अता फरमाए, पोइ सवाब कहिड़ो मिलंदो ख़ुदा त ॾींदो, पर मां बि तव्हांजी क़यामत में सवाब फरमाईंदुसि। ऐं इन दुआ ते एतिराज़ करणु, आज़ान खां पोइ वारी दुआ ते एतिराज़ करणु जिहालत आहे, जिहालत आहे, छो त असांजी ठहियल कान्हे, रसूलुल्लाह पाण ॿुधाई आहे। इन्ही फ़लसफ़े तहत तव्हां केरु थींदा हो जो नबी लाइ सिफारिश कयो? तव्हां केरु थींदा हो? जेकॾहिं इन्ही फ़लसफ़े खे सचो चइबो न त पोइ सलात बि न पढ़ो। छो सलात में छा चवंदा हो? अल्लाहुम्मा चओ मूंसां गॾु, सल्ले अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद वाला आल सय्यिदना व मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम। सलात अता पढ़ो, इहा जायज़ आहे न जायज़? पक चओ छा था? ऐं मुंहिंजा मौला असांजे सोणे नबी ते रहमत मोकिल। तव्हां केरु थींदा हो जो रब ते सिफारिश कयो? रब पाण कोन थो मोकिले छा? तव्हां केरु थींदा हो? इहो इन्ही जे करे रब थो चए त मां त मोकिलियांसि थो, पर तव्हां बि सिफारिश कयो त तव्हांखे बि रहमत जी वंड मिले। मुझे अल्लाह पाक कुरान में चयो, या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। मुझे महबूब करीम ते सलात भी पढ़ो, सलाम भी पढ़ो, यानी सलात जी भी सिफारिश कयो, सलाम जी भी सिफारिश कयो। अल्लाह कहे तो मां तो हुआ ही मुस्तफा के सलात ऐं सलाम रहमतू मोकिलींदो रहंदो आहियां, पर तव्हांखे भी भाङे भाई वार कयां थो त जीअं तव्हांखे भी हिस्सो मिले। हुज़ूर ख़ुशख़बरी ॿुधाई, मन सल्ला अलैया मर्रतन
वाहिदतन सल्लल्लाहु अलैहि अशर मर्रा औ कमा काल नबी मुस्तफा फरमाइन था जेको मां मुस्तफा ते हिकड़ो दफ़ो सलात मोकिलींदो आहे अल्लाह पाक उन ते 10 रहमतूं मोकिलींदो आहे 10 जा गुनाह बख़्शींदो आहे 10 जा दर्जा बुलंद फरमाईंदो आहे तो जा दोस्त दी तरी परे हलियो हुअसि अल्लाह जे हबीब खां सहाबन पुछो या रसूल अल्लाह मल मक़ाम अल महमूद वो मक़ाम महमूद छा है जंहिंजे लाइ अल्लाह ताला तोखे चयो आहे असा ऐं यबअसक रब्बुक मक़ाम महमूद अन करीब वक्त अचे थो मां अल्लाह तोखे मक़ाम महमूद ते वेहारींदुसि वो आहे छा मौला हुज़ूर से फरमाइनि था वो हिकिड़ो नूरानी तख़्त हूंदो छा हूंदो ज़ोर सां छा हूंदो मुस्तफा फरमाइनि था वो नूरानी तख़्त हूंदो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मूंखे उनी तख़्त ते वेहारींदो ऐं उनखे मक़ाम महमूद इन्ही जे करे चयो वियो आहे जो उन्ही ते वेही मां मुहम्मद शफ़ाअत कंदुसि वेही छा कंदुसि शफ़ाअत कंदुसि ऐं उहो अहिड़ो मक़ाम महमूद हूंदो उनखे मक़ाम महमूद इन्ही जे करे चइबो आहे जो सभु जॾहिं मुंहिंजे ॾिसंदा त सभु मुंहिंजी तारीफ़ कंदा सभु ॾिसी मुंहिंजी तारीफ़ कंदा मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम फरमाइनि था अहिड़ो मक़ाम आहे अहिड़ो मर्तबो आहे अहिड़ी जाइ आहे जंहिं जाइ ते वेहण खां पोइ सभु हुनजी सिफ़त ऐं सना पिया बयान कंदा हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात खे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इहो मक़ाम महमूद ॾींदो इहा बि मुंहिंजे मुस्तफ़ा जी ख़ुसूसियत आहे मुस्तफ़ा जी जेका ॿिए खे हिकिड़े शाइर उर्दू में चयो आहे न त सितारे टूट जाएंगे ज़मीन पर ज़ल्ज़ला होगा सितारे टूट जाएंगे ज़मीन पर ज़ल्ज़ला होगा मोहम्मद तख्त पर होंगे अदालत पर खुदा होगा वो जो तख्त हूंदो महबूब करीम जे लाइ हूंदो अल्लाह जे लाइ तख्त कोन हूंदो जो त तख्त मक़ाम आहे अल्लाह मक़ाम खां पाक मक़ाम ते अल्लाह कोन हूंदो आहे जेकॾहिं तख्त हूंदो त रसूलुल्लाह जो इहो मक़ाम महमूद आहे जेको महबूब करीम जी ख़ासियत आहे हाणे हुज़ूर जे सदके रहमत मां उम्मत खे छा मिलियो ॿ ॻाल्हियूं असांखे बि वंड मिली आहे चओ सुभान अल्लाह असांखे बि वंड महबूब जे सदके उम्मत खे महबूब जे रहमत मंझां ख़ुसूसियत सां असांखे बि कुझु ॻाल्हियूं मिलियूं आहिनि जेके असांजे लाइ ख़ासि आहिनि ॿियनि में आहिनि ई केर के पढ़ो सलात सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह हेॾे निहारियो हुज़ूर पाक खां अव्वल जेतिरा बि अल्लाह जा नबी गुज़रिया उन्हनि जे उम्मतुनि जे लाइ खज़ानो गॾु करणु हराम हो छा माल गॾु करणु हराम जेको अचे थो खाओ खपायो या खाओ या ॾेई छॾे इहो कंहिंजे लाइ हो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उम्मत के ख़ुसूसियत मुस्तफ़ा जे रहमत मां इहा अता फरमाई ओ नबी पाक जा उम्मतियो तो ते ज़कात अदा कर बाक़ी जेको वणई सो रख मां रब तुंहिंजे मथां महिरबानी कयां थो जो अॻियनि उम्मतुनि ते कोन हो अवां सां या ख़ुसूसी रिआयत आहे या हुज़ूर करीम जे उम्मत जी ख़ुसूसियत आहे जो अॻियनि उम्मतुनि खे खज़ानो गॾु करणु हराम हूंदो हो अवां जे मथां इहा ख़ासि कंडीशन आहे त ज़कात हुनजी अदा कदा कयो बाक़ी अल्लाह ताला फरमाए थो जेकॾहिं हलाल जी मिल्क तव्हां गॾु करे रखो था पंहिंजे बचनि जे लाइ पंहिंजे ख़ानदान जे लाइ छाजे करे इन्ही मां मस्जिद ठाहिबी इन्ही मां मदरसो हलाइबो
इन्हीअ मां ग़रीबनि जी सार संभालण लाइ बि इन्हीअ मां हज कंदो इन्हीअ मां उमरा कंदो जे हूंदो ई कुझु कोन छा कंदो मां अल्लाह पाक महबूब जे उम्मत जे मथां इहा खूबी रखी आहे ज़कात ॾियणु तव्हां ते ज़रूरी आहे बाक़ी ज़कात खां पोइ जेको रखो सो मां अल्लाह तव्हां जे लाइ हलाल कयो आहे सिर्फ़ हुज़ूर जी उम्मत जे लाइ ॿिए जे लाइ ॿी ॻाल्हि अॻियां नबी तोड़े उम्मती नमाज पढ़ंदा हा त मस्जिद में पढ़ंदा हा ॿाहिरि उन्हनि जी नमाज थींदी कान हुई सफ़र में काठ जूं मस्जिदूं ठाहे उठनि ते खणी हलंदा हा फटा तख्ता हूंदा हा नमाज जो टाइम जो फटा लाहे मस्जिद छोड़े पोइ नमाज पढ़ंदा हा न त नमाज थींदी कान हुई अल्लाह हुज़ूर जे उम्मत खूबी गई शुद्ध वजूद रहमतल लिल आलमीन मस्जिद ऊ शुद्ध हमारूए जमीन ओ मुझा आमना जलाल तो मोहम्मद रहमत वारे नबी जे सदके तो जो उम्मती जमीन जे पाक हिस्से में किथे भी सजदो कंदो मां अल्लाह पाक उन जी नमाज़ क़बूल फरमाईंदो आहियां भली दुकान में पढ़े भली ओताक में पढ़े भली बनीअ में पढ़े भली डेरे ते पढ़े भली पेढ़ीअ में पढ़े भली रस्ते में सफर में भी दे वाट ते पढ़े किथे भी पढ़े नमाज जो शर्ता पाक जगह ॾिसी कंहिं बि हिस्से ते नमाज पढ़ अल्लाह जे हबीब जे करे अॻे रुगो मस्जिद में नमाज थींदी हुई आमना जे लाल जे सदके सॼे जहान में नमाज थिए हारी हर पियो काहे हर के हिकिड़े पासे भी हारे बन्ने ते भी नमाज पढ़े रब तो फरमाए जेतिरा बन्ने में बनीअ में तो हर कंदे बनीअ में तो भितर खेड़िया हन हिकिड़ी रिफ़ा में भितर जे हिक हिक एवज़ में तो सवाल नमाज इहा हुज़ूर जी उम्मत जी ख़ुसूसियत आहे सुभान अल्लाह गनीमत जो माल अॻियनि माण्हुनि जे लाइ हराम हो जेको भी काफ़रनि खां माल ईंदो हो गनीमत जो माल मिलंदो हो अॻियां सभु नबी साड़ाए छॾींदा वरी क़ीमती छो न हुजे खाओ न साड़े छॾियो इहो तव्हां ते हराम आहे अल्लाह जे हबीब फरमाए उहिल्लत लियल मग़ानिम गनीमत जा माल अल्लाह पाक मुंहिंजे लाइ ऐं मुंहिंजे उम्मत जे लाइ हलाल कया आहिनि लड़ाई काफ़रनि सां विढ़ंदे जेको भी तव्हांखे माल मिले उन जो कुझु हिसो बैतुल माल में जमो करायो बाक़ी मुजाहिदनि में तक़सीम कयो यो मां मोहम्मद करीम जे सदके उम्मत लाइ हलाल उम्मत ते अल्लाह रहमत कई अॻियनि माण्हुनि जा कपिड़ा नापाक थी पवंदा हा उनखे कटे छॾींदा हा मुंहिंजा दोस्त वरी धोअण सां पाक कोन थींदा हा कहिड़ो बि क़ीमती कपिड़ो हुजे वठे छॾिबो अल्लाह पाक हबीब करीम जे सदके उम्मत जे मथां खूबी फरमाई ख़ुसूसियत अता फरमाई पाक पाणीअ सां कपिड़ो धो पलीती माफ़ मुस्तफ़ा जे सदके ख़ुदा तव्हांखे पाक फरमाए छॾींदो ये सब रसूलुल्लाह जे सदके अल्लाह ताला ये सब रसूलुल्लाह जे सदके उम्मत के खुदा तबारक व तआला ख़ूबियूं अता फरमायूं सहाबा किराम चयो या रसूल अल्लाह अवां जे सदके असांखे भला अहिड़ी शइ मिले ऐं मिलंदी जो क़यामत में तव्हांजी उम्मत परे खां निराली हुजे फरमाइनि था मुझे उम्मत जे लाइ क़यामत में हिकिड़ी अल्लाह पाक निराली शइ रखी आहे जेका आदम खां वठी ईसा अलैहिस्सलाम ताईं कहीं बि उम्मत में कान्हे का या रसूल अल्लाह कहिड़ी आहे पाण फरमाइनि था मुंहिंजा उम्मती गुर्रम मुहज्जलीन ये पंज कल्याण घोड़ो हूंदो आहे हुनजे मुंहं ते मुजादा सफेद निशान हूंदो आहे अॻियां पेर बि थोरा अच्छा हूंदा आहिनि पोयां पेर बि अच्छा हूंदा आहिनि बाक़ी सॼो ॻाढ़ो हूंदो आहे हुनखे चइबो आहे पंज कल्याण घोड़ो हुनजा पंज ई उज़वा चिमकंदा आहिनि मां मोहम्मद करीम जी उम्मत खे क़यामत जे ॾिहाड़े इन वुज़ूअ जे बरकत सां अल्लाह पाक हुननि जा पंज ई उज़वा ईअं चमकाईंदो जीअं आसमान में सिज चमकंदो आहे वुज़ू जे बरकत सां परे खां ख़बर पवंदी रसूलुल्लाह जो उम्मती वुज़ू कंदो हो मुंहुं धोंदो हो मुंहुं चमकेसि थो ॿाहूं धोंदो हो ॿाहूं चमकनि थियूं पेर धोंदो हो
बेरकम कनि था हुज़ूर फरमाया था क़यामत में भी अल्लाह तबारक व तआला मुंहिंजे उम्मत खे सभिनि खां निरालो फरमाए छॾींदो ओ मुंहिंजा अदा वुज़ू कंदो पिया तूं त चए वुज़ू कंदुसि निमाज़ ॾिची में पइजी मां हिकिड़े हंधि वेठो हुउसि बांग आई पाण में वेठा ॻाल्हाइनि मां थोरो पासे ते वेठो हुउसि आस्ते पिया ॻाल्हाइनि मुफ़्ती न ॿुधी वठे मां त ॿुधी वरितो पाण में चवनि पिया यार बांग त आई आहे मुफ़्ती साहिबु वेठो आहे ज़रूरु बांग ते निमाज़ ते हलंदो बांग ख़तम थिए कलमो न पढ़जो पढ़ियो कलमो माना जहिड़ो कसम कयो निमाज़ पढ़णी मुसलमान मेरी खुदा का हिदायत करे खुदा करे तो निमाज पढ़ो कलमे खां त भला न वञो कलमो त पढ़ो मन एतिरो थिए जो मरण महिल माइट कबर ते बांग जे आदत हुजे हुन कबर में कलमो पढ़ी वठो अल्लाह सही मुंहिंजी बि हाज़िरी क़बूल फरमाए अवांजी भी हाज़िरी क़बूल फरमाए महबूब जे रहमतुनि मां अल्लाह सी तव्हां असांखे माला माल फरमाए हुज़ूर करीम जे सदके खुदा ताला तव्हांजा असांजा सभिनि जूं गुनाह ख़ताऊं माफ़ फरमाए दुआ कयो अल्लाह पाक हिन दरबार खे हमेशह हमेशह आबाद फरमाए अल्लाह सी पंहिंजे साईं सजादा नशीननि खे ऐं साईं जे आल औलाद खे पंहिंजे बुज़ुर्गनि जे नक्शे क़दम ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।